जगत में सुठो तो कयो कोन यार, ओ जगत में सुठो तो कयो कोन यार, ओ जिनी वे प्यार अमोल खेल ओदा अजी खाला। प्यारा दोस्तों अली अकबर इन तव्हांजे साम्हूं ही आदम कुंबर वटि नंबर कयां पियो, सिलेक्शन कई आहे असांजो पुराणो शाइर मदद कोसो। इंशाल्लाह ही अली अकबर इन जो नंबर पसंद ईंदो दोस्तनि खे। हिन कलाम में फरमाइश आहे चेक पोस्ट मोड़ासियो खां सिपाही मोहिब समेजो, सिपाही सदाम हुसैन रायमो, सिपाही नूर मोहम्मद समेजो ऐं दाइम दल काटियो खां एहसान समेजो। वधीक कलाम पसंद कयो आहे साकरियो खां सिकंदर कुंभार ऐं ड्राइवर आमद नूरी। आज के मानसी पंहिंजे महबूब जे नाले चई पियो, ओ जेको थियो बस गंज थियो असां पंहिंजी दिलड़ी पली, जेको थियो बस गंज थियो असां पंहिंजी दिलड़ी पली, तुंहिंजी लालच वारी यारी बस बटे ॾींहं हली, जेको थियो बस गंज थियो असां पंहिंजी दिलड़ी पली, जेको थियो बस गंज थियो असां पंहिंजी दिलड़ी पली, तुंहिंजी लालच वारी यारी बस बटे ॾींहं हली, जेको थियो सो गंज थियो। लालच वारी यारी बस बटे ॾींहं हली, जेको थियो बस गंज थियो। बस गंज थियो। अमोलक उदासी तो चवे तो कई तो के पबी, दुख देई वै जान मुंहिंजी वई जली, पहाड़ जेड़ा दुख देई वै जान मुंहिंजी वई जली, तुंहिंजी लालच वारी यारी बस बटे ॾींहं हली, जेको थियो बस गंज थियो, जेको थियो बस गंज थियो असां पंहिंजी दिलड़ी पली, तुंहिंजी लालच वारी यारी बस बटे ॾींहं हली, जेको थियो बस गंज थियो।